जी दोस्तों असांजो जेको मतिलबु तव्हांखे वर्टिकली ऑपोज़िट एंगल्स जेको लेक्चर मां ऑलरेडी तव्हांखे ॾेई चुको आहियां। उमेद आहे त उहे तव्हांखे वर्टिकली ऑपोज़िट एंगल्स सम्झ में आई हूंदियूं। जेकॾहिं उहे तव्हांखे सम्झ में न आहिनि तव्हां कमेंट में पुछी सघो था। त हाणे असांजो ॿियो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे असांजो इंटीरियर एंगल्स छा खे चवंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे इंटीरियर एंगल्स खे सम्झण खां पहिरियों अचो ॾिसूं त जेको आहे इंटीरियर एंगल्स छा थींदियूं आहिनि। त हाणे मिसाल तौरु असांजो के ॿ लाइन्स आहिनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे के ॿ असांजूं हिकिड़ी लाइन हीअ हुई असांजी, हाणे मसलन हीअ एल लाइन आहे, हीअ छा आहे असांजी एम लाइन आहे। ठीकु आहे दोस्तों, के ॿ असांजूं छा आहिनि दोस्तों लाइन्स आहिनि जेके पाण में छा आहिनि पैरेलल आहिनि। के ॿ लाइन्स आहिनि, हिकिड़ी एल आहे, ॿी छा आहे असांजी एम आहे, ऐं इहे ॿ जेके लाइन्स आहिनि पाण में छा आहिनि असांजो पैरेलल आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे टी जेका असांजी लाइन आहे उहा हिन खे छा थी करे कट थी करे। हाणे हीअ जेका एल लाइन आहे इनखे हिते थी कट करे, ऐं ॿी असांजी जेका एम लाइन आहे असांजी हिनखे हिते कट करे थी। ठीकु आहे दोस्तों, जॾहिं का लाइन ॿिनि लाइननि खे जेको आहे डिफरेंट पॉइंट्स ते छा करे कट करे। हाणे हीअ जेका लाइन आहे असांजी हिन नालो छा आहे, मसइलन असां एन नालो था रखूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे जेका एन लाइन आहे असांजी हिन एल लाइन खे हिते कट कयो अथई ऐं एम लाइन खे असांजो हिते कट कयो अथई। त हाणे जॾहिं का बि लाइन ॿिनि लाइननि खे माना डिफरेंट पॉइंट ते छा करे कट करे। ठीकु आहे दोस्तों, त उनखे असां छा चवंदा आहियूं ट्रांसवर्सल लाइन, ट्रांसवर्सल लाइन। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॾिसो असांजे हिकु ॿ पहिरां एल ऐं एम लाइन्स आहिनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे उनखे एन जेका असांजी लाइन आहे उन्हनि छा कयो असांजो कट कयो आहे। त मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां जॾहिं का लाइन ॿी लाइन खे छा कंदी आहे कट कंदी आहे त उते असांजी छा ठही पवंदियूं आहिनि असांजो एंगल्स ठही पवंदियूं आहिनि। छा ठही पवंदियूं आहिनि असांजो एंगल्स ठही पवंदियूं आहिनि। हाणे हिन दोस्तों हिन खे हिते कट कयो अथई त हिते एंगल ठही हूंदी, हिते बि एंगल ठही हूंदी दोस्तों, हिते बि एंगल ठही हूंदी, ऐं दोस्तों हिते बि जेको असांजी एंगल ठही हूंदी। ठीकु आहे, माना एन लाइन हिन खे हिते कट कयो आहे त हिते असांजी एंगल्स ठही हूंदी। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन खे मां एंगल 1 नालो ॾियां, हिन खे एंगल 2, हिन खे एंगल 3, हिन खे एंगल 4। ठीकु आहे दोस्तों, हाणे हीअ जेका असांजी ट्रांसवर्सल लाइन आहे हिन लाइन खे बि हिते कट कयो आहे असांजो, हिन खे हिते कट कयो अथई। ठीकु आहे, हिन खे असां वर्टेक्स चवंदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे ऑलरेडी। त हिन खे हिते कट कयो अथई त हिते एंगल ठही पवंदी हिकिड़ी, ॿी एंगल हिते ठहंदी, टी हिते ऐं चौथी हिते। ठीकु आहे दोस्तों, त हाणे त हिन खे मां एंगल 5 जो नालो ॾियां, हिन खे एंगल 6 जो, एंगल 7 ऐं एंगल 8 जो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जेका ट्रांसवर्सल लाइन इहा उन छा कयो हिते बि एंगल्स ठाहिया, हिते बि एंगल्स ठाहिया। ठीकु आहे दोस्तों, हाणे जेका असांजूं 8 एंगल्स ठही वियूं आहिनि, इन में असांजो इंटीरियर एंगल्स कहिड़ियूं आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे इंटीरियर एंगल्स सम्झण लाइ अचो ॾिसूं। त हाणे दोस्तों माना असांजो हे ॾिसो हिकिड़ी एल लाइन आहे, हिकिड़ी एल लाइन आहे, हितां खां वठी एल लाइन आहे, ॿी छा आहे असांजी हितां खां वठी एम लाइन आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेके माना हीअ ॾिसो दोस्तों हिकिड़ी एल लाइन आहे, ॿी एम आहे। हाणे हिन ॿिन्ही जो असांजो अंदरियों हिसो हे आहे न, माना एल लाइन ऐं एम लाइन जो जेको असांजो अंदरियों हिसो हे आहे, माना असांजो अंदरियों हिसो हिननि ॿिन्ही जो जेको आहे पैरेलल लाइन्स आहिनि। माना एल ऐं एम जेके असांजूं पैरेलल लाइन्स आहिनि दोस्तों, इन जो असांजो अंदरियों हिसो हे आहे ॾिसो। ठीकु आहे दोस्तों, अंदरियों हिसो हे आहे। ठीकु आहे दोस्तों, त माना उहे एंगल्स, हाणे हिन खे मां ड्राइंग पोइ ॾिसां थो तव्हांखे, त असांजूं उहे एंगल्स, ठीकु आहे दोस्तों, त असांजूं उहे एंगल्स जेके असांजूं पैरेलल लाइन्स आहिनि। त हाणे पैरेलल लाइन्स जो अंदरियों हिसो हे आहे ऐं ॿाहिरियों हिसो हे आहे, माना ॿाहिरियों हिसो पैरेलल लाइन्स जो ॿाहिरियों हिसो हे आहे, ॿाहिरियों हिसो हे आहे, माना हिन लाइन जो ॿाहिरियों हिसो हे आहे ऐं हिन लाइन जो ॿाहिरियों हिसो हे आहे। ठीकु आहे दोस्तों, ऐं हिन लाइन जो अंदरियों हिसो हे आहे ऐं हिन लाइन जो अंदरियों हिसो हे आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे इंटीरियर एंगल्स छा खे चवंदासीं, त माना उहे एंगल्स जेके पैरेलल लाइन्स जे अंदरें हिसे में ठहनि, माना उहे एंगल्स। ठीकु आहे दोस्तों, उहे एंगल्स जेके पैरेलल लाइन्स जे अंदरें हिसे में ठहनि, छा में ठहनि अंदरें हिसे में ठहनि, त उनखे असां छा चवंदा आहियूं इंटीरियर एंगल्स चवंदा आहियूं। त हाणे हे जेके असांजूं ॿ पैरेलल लाइन्स आहिनि इन जे अंदरें हिसे में कहिड़ी कहिड़ी एंगल ठहियूं आहिनि, हिकिड़ी असांजी एंगल 3 ठही आहे, हिकिड़ी एंगल 4 ठही आहे, हिकिड़ी एंगल 6 ठही आहे, एंगल 5 ठही। माना हाणे हे ॾिसो दोस्तों त एंगल 3, 4, 5 ऐं 6 हिन ॿिन्ही पैरेलल लाइन्स, माना हिन ॿिन्ही पैरेलल लाइन्स जे अंदरें हिसे में ठहियूं आहिनि। त उहे एंगल्स जेके ॿिनि पैरेलल लाइन्स जे अंदरें हिसे में ठहनि उनखे असां छा चवंदा आहियूं इंटीरियर एंगल्स चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे इंटीरियर जो मतिलबु हूंदो आहे छा असांजो अंदरियों। त हे ॾिसो दोस्तों जेके असांजा एंगल्स आहिनि ॿिनि पैरेलल लाइन्स जे अंदरें हिसे में ठहंदियूं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असां चवंदासीं त एंगल 3, एंगल 4, एंगल 5 ऐं एंगल जेको 6 आहे इहे छा आहिनि असांजो इंटीरियर
एंगल्स आहिनि। ठीकु आहे दोस्तों, माना इहे पैरेलल लाइन्स जे अंदरि ऐं हिसे में ठहियूं आहिनि, त असां इनखे चवंदासीं असां छा आहिनि, इंटीरियर एंगल्स आहिनि। ठीकु आहे दोस्तों, ॿी ॻाल्हि इहा त असांजे जेके इंटीरियर एंगल्स हूंदियूं आहिनि उहे छा हूंदियूं आहिनि, असांजे सप्लीमेंट्री हूंदियूं आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॾिसो हे जेको असांजो एंगल 3 आहे, एंगल 3 मेजरमेंट ऑफ एंगल 3 प्लस मेजरमेंट ऑफ एंगल 6, इन जो जेको असांजो छा हूंदो 180 थींदो। त माना एंगल 3 ऐं एंगल 6 जेका आहे, माना एंगल 3 ऐं एंगल 6 इन ॿिन्ही जे करे असां मेजरमेंट कंदासीं त असांखे घणी एंगल्स मिलंदी, 180 एंगल मिलंदी। त असां चई सघूं था त जेके असांजे इंटीरियर एंगल्स आहिनि, ठीकु आहे दोस्तों, माना असांजे जेके इंटीरियर एंगल्स आहिनि उहे छा आहिनि, असांजो सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि। इंटीरियर एंगल्स आर सप्लीमेंट्री एंगल्स है। ठीक है दोस्तों, माना एंगल 3 ऐं एंगल 6 पाण में सप्लीमेंट्री आहिनि, एंगल 4 ऐं एंगल जेका 6 आहे पई पाण में छा आहिनि, असांजूं सप्लीमेंट्री आहिनि। माना इंटीरियर एंगल्स जेके असांजूं हूंदियूं आहिनि उहे छा हूंदियूं आहिनि, असांजूं सप्लीमेंट्री हूंदियूं आहिनि। ठीकु आहे दोस्तों, उमेदु आहे त हे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो।